कराची जे इलाइक़े गुलिस्तान जोहर ब्लॉक 11 में वाक़िअ क़दीम आबादी रस्तम ज़गरी ॻोठ जे स्कूल फुटबॉल ग्राउंड कम्युनिटी सेंटर ते कब्ज़े ख़िलाफ़ ॻोठाणनि पारां एहतजाज कयो वियो। ज़गरी ॻोठ एसोसिएशन जे सदर सरदार शौकत अली सचल ॻोठ में मीडिया अॻियां दाहींदे चयो त केतिरे अरसे खां गुलिस्तान जोहर ब्लॉक 11 में कब्ज़ा माफ़िया सरगर्म आहे, जेका फलाई तोड़े सरकारी प्लाटनि ते कब्ज़ा करण में मसरूफ़ आहे। हुन इल्ज़ाम हणंदे चयो त कादिर बख़्श बलोच मिठा ख़ान साद रुस्तम ज़गरी ॻोठ जे 4 एकड़नि ते ॿधल फलाई प्लाटनि ते कब्ज़ो करे होटल ऐं दुकान तामीर करे छॾिया आहिनि, जंहिं ख़िलाफ़ लाॻापियल इदारनि खे दाहियो आहे, पर को बि तदारुक नथो थिए, जॾहिं त साॻियनि जवाबदारनि ते 200 खां वधीक कब्ज़नि जा केस दाख़िल थियल आहिनि। फलाई इदारनि ते कब्ज़े ख़िलाफ़ आवाज़ उथारण ते जवाबदार खेनि मोतमार धमकी ॾेई रहिया आहिनि। असां हर इदारनि खे एप्लीकेशन ॾेई चुको आहियां कि असांजे ॻोठ में कब्ज़ो आहे, फुटबॉल ग्राउंड ते कब्ज़ो आहे, स्कूल ते कब्ज़ो आहे, कम्युनिटी सेंटर ते कब्ज़ो आहे, वाटर टैंक ते कब्ज़ो आहे, उनखां अलावा जेका प्लाटन आहे उन ते कब्ज़ो आहे। असां जॾहिं आवाज़ उथाईंदा आहियूं त असांखे मारे धमकी ॾियूं था। हुननि चीफ जस्टिस हाई कोर्ट IG सिंध DG रेंजर्स SSP ओभर खे अपील कई त कब्ज़े जो नोटिस वठी मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk